मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी ऐं JUIF समेत ॿियनि पार्टियुनि ते मुश्तमिल हुक्मरान इतिहाद इमरान ख़ान जे इल्ज़ामनि ऐं तनक़ीद ते सख़्त ॻणिती जो इज़हार कंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते फुल कोर्ट बेंच जोड़ी वञे। हुक्मरान इतिहाद पारां जारी कयल गॾियल पधरनामे में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति केस जी फुल कोर्ट बेंच ज़रिए ॿुधणी करण जो मुतालबो कयो वियो आहे। पधरनामे में चयो वियो आहे त इमरान ख़ान बार बार सियासत में इंतशार पैदा करे रहियो आहे। इमरान ख़ान जी अफ़रातफ़री जो मक़सदु एहतसाब खां बचणु, पंहिंजी करप्शन लिकाइण ऐं चोर दरवाज़े ज़रिए इक़्तिदार हासिल करणु आहे। हुक्मरान इतिहाद जे पधरनामे में चयो वियो आहे त आइन में पार्लियामेंट, अदलिया ऐं इंतज़ामिया में इख़्तियारनि जी वाज़े लकीर कढी वई। हिकु मग़रूर आइन मुख़ालिफ़ ऐं फ़ाशिज़म जो पैरोकार इख़्तियारनि जी उहा लकीर मिटाइणु घुरे थो।